हर हर जन्म वर भो मिठा मेहरान में मिलबो खतम हूंदा अती वेंदी चिट्ठी चांडान में मिलबो वठी हर हर जन्म वर भो। जीए सिंध क़ौमी महाज़ जे अॻूणे चेयरमैन बशीर खान कुरैशीअ खे विछड़े केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं सिंध संदसि सोग मां आजी न थी सघी आहे। सूफ़ियुनि जे सरवाण शाह इनायत शहीद जे पेरोकार सूफ़ी सिफ़त सबाजड़े ऐं साजड़े बशीर खान कुरैशीअ जो मौत जेतोणीक अञा ताईं पुरस्रार बणियल आहे, पर संदसि लाॾाणे ते हर अख आली आहे। संदसि ज़िंदगी जो मक़सदु सिंध जी ख़ुशहाली ऐं तरक़ी हो। सिंध जे आजपे जा ख्वाब ॾिसंदड़ ही सिंध परस्त इंसान ग़रीब तोड़े अमीर खे हिक जेतिरो मान ऐं मर्तबो ॾींदो हो। उन करे ई संदसि हिक सॾ ते लखें माण्हू अची गॾु थींदा हुआ। 23 मार्च 2012 ईस्वीअ ते जॾहिं हिन बहादुर इंसान मोरड़े मीरभर जे माॻ कराचीअ में लखें धरतीअ धणियुनि खे गॾु कयो त कराचीअ जी मालिकाणी माई कलाचीअ जो रूह बि ख़ुशीअ विचां बहकी पियो हूंदो। आख़िर ताईं साबित क़दमी सां रहियो, कॾहिं बि उन पंहिंजी उन पार्टी में शर्मसार न महसूस कई। बशीर खान लखे माण्हू गॾु करे सिंधी खे ओन कयो। अमन प्यार ऐं मोहबत जो पैगाम ॾींदड़ ही दरवेश सिफ़त इंसान कंहिंखां बि नफ़रत न कंदो हो। हिक ग़रीब कुटुंब में जनम वठंदड़ बशीर खान कुरैशीअ जी मोहबत ऐं नफ़रत जो महवर सिंध हुई। ही आदर्शी इंसान सहप ऐं बर्दाश्त वारनि ख़ूबियुनि सां गॾोगॾु महिमान नवाज़ी ऐं न्याज़ निवड़त वारनि गुणनि सां बि मालामाल हो। शाह लतीफ़ सचल ऐं सामीअ जे बेतन ऐं वायुनि जहिड़े मिठड़े बशीर खान कुरैशीअ पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंध खे अर्पे छॾी हुई। हुन पंहिंजे ज़िंदगीअ जा केतिरा ई साल जेलनि में गुज़ारिया, जिते खेसि अज़ियतूं ॾिनियूं वयूं ऐं मथसि तशदुद कयो वियो, पर ॾंडा ॿेड़ियूं उकूबतूं ऐं मुसीबतूं सितम ऐं साज़िशूं खेसि पंहिंजे मक़सद तां हटाए न सघियूं। हू मरण घड़ीअ ताईं सिंध जे ख़ुशहालीअ वारे अज़ीम मक़सद सां सचो ऐं सलहाड़ियल रहियो। लाखेणे लतीफ़ जे बेत ततीअ थधीअ काह ते अमल कंदे उन्हारे जी लिंग साड़ींदड़ गर्मी तोड़े सियारे जी सर्द हवाउनि वारी सर्दीअ में सिंध जे भलाई ऐं बहितरीअ लाइ विखूं खणंदो रहियो ऐं कॾहिं बि सुख सां न सुतो। हुन पंहिंजे महिनत ऐं पंहिंजे फराग दिली पंहिंजे लॉयल्टी सां प्रूव कयो त हू सिंध जो सचो पुटु आहे। ऐं हिन शख़्स खे जेतिरी तकलीफ़ूं आयूं, जेतिरा टॉर्चर आया, उहो त मुंहिंजे ख़्याल में पूरी सिंध खां कंहिं बि बचे खां पुछंदव त हुनखे हिन शइ जी परोड़ आहे, ख़बर आहे। ऐं हिन वक़्तु वरी हिकिड़ी बेचैनीअ वारो आलम आहे ऐं मां अदा बशीर खे ॾाढो मिस थी कयां। हुनखे एॾो मिस थी कयां जो ही शख़्स जंहिं नमूने सां निकिरी पवंदो, न ही उस ॾिसे, न आंधी ॾिसे, न तूफ़ान ॾिसे, अॼु हुनखे असां वाकई मिस था कयूं। सिंध जे बरंदड़ मसइले बिरादरी तकरारनि खे ख़तम करण लाइ हुन भरपूर कोशिशूं वरितियूं। बशीर खान कुरैशीअ जी सॼी ज़िंदगी जिदोजहद में गुज़री। कालाबाग डैम हुजे या ग्रेटर थल कैनाल, पाणीअ जी खोट या धारियनि जी आबादकारी हुजे, या सिंध जे नाणे ऐं मैदनी वसीलनि जी फुरलुट हुजे, या सिंध जे असुल वारसनि सिंधी हिंदुनि सां ज़्यादतियूं हुजनि, बशीर खान सदाईं सभिनी खां अॻियां ऐं अॻ भरो रहियो। हीअ माण्हू ई हो जंहिंमें क़ौम परस्त क़यादत, क़ौम परस्त जिदोजहद खे तमामु घणो उत्साह मिलंदो। बशीर खान कॾहिं बि ड्राइंग रूम वारी सियासत न कई। हू ॻोठनि तोड़े शहरनि में वञी माण्हुनि खे सुजाॻ कंदो हो ऐं हू चवंदो हो त सिंध वासी पंहिंजा वीछा विसारे हिकु थियनि। हर के दोस्त वटि सिंध जे वसी तर मुफ़ाद लाइ हर के दोस्त वटि हलण लाइ तयारु आहियां। उन खां घटि कोन थो थिया, उन खां माफ़ी बि वठंदुसि ऐं उनखे चुसि भाउ घटि में घटि हिन सिंध जे ख़ुशहाली आजपे में असां सां गॾु थी बीहनि। उन लाइ ते बशीर आरीसर वटि बि हलण लाइ तयारु आहियां, सफ़दर सरकीअ वटि बि हलण लाइ तयारु आहियां, रियाज़ चांदीअ वटि बि हलण लाइ तयारु आहियां। संदसि आवाज़ जो सिंध दोस्तीअ वारो पड़ारो सॼे सिंध में गूंजंदो रहियो। अॼु सिंध जो ही बहादुर सर्वेत ऐं अॾो पुटु असां खां जिस्मानी तौरु विछड़ी वियो आहे, पर संदसि मिसाली ऐं तारीख़ी जिदोजहद हर सिंध वासीअ लाइ मशअले राह आहे। अॼु बशीर खान कुरैशीअ खे सभ खां वॾी भेटा इहा ॾेई सघिजे थी
त सिंध जे ख़ुशहालीअ लाइ समूरा सिंध वासी पंहिंजा इख़्तिलाफ़ विसारे हिकु थियनि। हर हर जन्म वरबो मिठा मेहरान में मिलबो।